सूफ़ी सादक फ़क़ीर जेको असल वेठल ॾाॾे आदम जे ॿनीअ नाले ॻोठ लॻ उमरकोट जो हो, सो पंहिंजे सौट जमील सूमरे सां गॾु धाड़ा हणंदो हो ऐं जमील सूमरे जी ॾाढ मुड़िसी ऐं धाड़ेलाईअ जोड़ जो तंहिं दौर में कच्छ ऐं लाड़ में ॾहिकाउ हो। चवनि था त राजा मोहम्मद नोमड़ीअ फ़क़ीर साहिब जन जे ॻोठ मां सूमरनि जो माल चोरी करायो त जवाब में जमील सूमरे बि नोमड़ियनि जो माल चोरी कयो। नोमड़ियनि पहिरां खणी रस्ते में अची जमील सूमरे खे क़तल कयो, जंहिंजो पलान फ़क़ीर सादक वरितो ऐं पोइ पाण लॾे अची लाड़ जे तरफ़ रहिया। किर्त साॻी हुई, पर हिकु ॾींहुं इत्तफ़ाक़ सां जोग शरीफ़ में दाता पीर कलंदर जी कचहरीअ जो रंग फ़क़ीर ते अहिड़ो चढ़ियो जो ॿियो सभु ॻाल्हियूं विसारे मुर्शिद जी पैरवी में लॻी विया। पोइ 30 साल उते रहिया। नेठि हिकु ॾींहुं फ़क़ीर साहिब जी औलाद जी मुर्शिद जी औलाद सां अणबत थी पई, जंहिं ते फ़क़ीर सादक एहतराम खे क़ाइमु रखण लाइ लॾे अची मौजूदा ॻोठ सूफ़ी लॻ अमरकोट में रहिया।